हू पीर हो, वीर हो या सूर्य हो, सिंध जो एक अॾो पुट अहिड़ो बि हो जेको जेसिताईं ज़िंदा हो अंग्रेज़नि लाइ ख़ौफ़ जी अलामत बणियल रहियो। अंग्रेज़ साम्राज्य वटि मक़सदमी कामयाबीअ लाइ हुनखे शहीद करण खां सवाइ ॿियो को बि रस्तो न बचियो। हूअं त अंग्रेज़ हिन ख़िते में बग़ावत जो अलम ऊचो कंदड़नि जे लाशनि खे इबरत तौरु नुमाइश लाइ पेश कंदा हुआ, पर हिन सिंध जे सूर्य खां एतिरो त ॾिनल हुआ जो खेसि शहीद करण खां पोइ संदसि मड़ बि गुम करे छॾियऊं। इन जो मक़सदु इहो ॼाणायो वियो त सिंध में ॿरंदड़ बग़ावत जी बाहि विसामी न सघंदी। हीअ दास्तान सिंध जी दिलेर पुट शहीद सबक़तुल्लाह शाह राशिदी उर्फ़ सूर्य बादशाह जी आहे, जंहिं सांगड़ में मौजूदु गड़ंग बंगले खे अंग्रेज़नि ख़िलाफ़ वेड़ जो मोर्चो बणाए छॾियो। आउं आहियां अली सिंधी। अॼु संबारा न्यूज़ नेटवर्क जी सीरीज़ वतन या कफ़न, आज़ादी या मौत में सिंध जी सूर्य जी दास्तान ॾेखारींदासीं। ही 1909 ईस्वी जी सिंध आहे। ख़ैरपुर मिरस जे इलाइक़े पीर जो ॻोठ में पागारा ख़ानदान जे पंजी पीर सईद मर्दान शाह जे घर में हिकु ॿारड़े जो जनमु थियो, जंहिंजो नालो सैयद सबक़तुल्लाह शाह रखियो वियो। सबक़तुल्लाह शाह अञा 12 वरनि जो थियो त नवंबर 1921 ईस्वी में संदसि वालिद लाॾाणो करे वियो। नंढी ॼमार में ई खेसि पग ॿधाई वई ऐं 6 पागारे तौरु चूंडिजी वियो। खेसि पग धणी ऐं सूर्य बादशाह जे नाले सां बि सुञातो वञे थो। हिते इहा ॻाल्हि ॿुधाइण बि ज़रूरी आहे त सिंध सूफ़ियुनि जे राशिदी सिलसिले जे हिकु बुज़ुर्ग जा 2 पुट हुआ। हिक खे ॿिन्ही जहाननि जे सरदार मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दस्तार मुबारक मिली ऐं ॿिए पुट खे झंडो मिलियो। दस्तार खे सिंधीअ में पग चयो वेंदो आहे, जंहिंजे करे हिकु भाउ पीर पागारो ऐं ॿियो पीर झंडे जे नाले सां मशहूरु आहे। हिन ख़ानदान जा जानसार 1857 ईस्वी जी जंग में बि अंग्रेज़नि सां मुहारो अटकाए चुका हुआ ऐं उहे 100 सालनि ताईं साॻी तरह विढ़ंदा रहिया। हुर तहरीक 1942 ईस्वी खां शुरू थी ऐं 1952 ईस्वीअ ताईं जारी रही। इन दौरान साम्राजी कुवतुनि ज़ुल्म जूं जेके दास्तानूं चिटियूं से अॼु बि तारीख़ जो हिसो आहिनि। सैयद सबक़तुल्लाह शाह सानी जी ख़ासि ॻाल्हि संदसि मज़हबी रवादारी हुई। संदसि हुकुम हो त मुसलमान ऐं हिंदू पाण में ॿधीअ जो मुज़ाहिरो कनि। इन ई ज़माने में सखर जी मस्जिद मंज़िल गाह वारो वाक़ियो थियो, जंहिं बाद सूर्य बादशाह अंग्रेज़नि खे हितां कढण जो पको पह करे वरितो। सखर जी मस्जिद मंज़िल गाह जे भरपासे में हिंदुनि जूं मिल्कियतूं हुयूं। इन खे बुनियादु बणाए फ़साद कराइण जी साज़िश कई वई, जॾहिं त सूर्य बादशाह हुननि खे हिंदुनि जी हिफ़ाज़त लाइ मुक़ररु कयो। इन ई दौरान केतिरा ई माण्हू अंग्रेज़नि जी गोलियुनि जो खाज बणिजी विया। वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणण खां पोइ सिंध जे सूर्य सबक़तुल्लाह शाह राशिदी अंग्रेज़ सरकार सां वेड़ लाइ सिंध जे तारीख़ी शहर सांगड़ जे गड़ंग बंगले में हुर फोर्स खे फ़ौजी तरबियत ॾियणु शुरू कई। सूर्य बादशाह जो मक़सदु हो त हुर फोर्स खे एतिरी मज़बूत ऐं ताक़तवर फ़ौज बणायो वञे जो अंग्रेज़ सरकार गोॾा खोड़े छॾे। पीर पागारे वटि देसी हथियारनि सां गॾु जदीद हथियार बि हुआ। उन दौर में कंहिं वटि साइकिल बि कोन हूंदी हुई, पर पीर पागारे वटि पंहिंजूं गाॾियूं हूंदियूं हुयूं, जेके ख़राबु थियण जी सूरत में हुर फ़क़ीर पाण ठाहे वठंदा हुआ ऐं जदीद मशीनरीअ जी वॾी ॼाण रखंदा हुआ। उन वक़्तु सिंध ते अंग्रेज़नि जो मुकमल कंट्रोल हो, पर इन बावजूदु हुर फोर्स हिकु ताक़तवर वेड़ाक तहरीक तौरु सिंध जी सुञाणप बणियल रही। सिंध जी तारीख़ जे पारखू अता मोहम्मद भंभरे जो चवणु आहे त सांगड़ जी मखी ढंढ वेड़ वारो इलाइक़ो आहे, जिते 2.25 सदियूं क़बले मसीह मेसी कानस नाले सिंधी शहनशाह यूनानी जंगजू सिकंदर आज़म जी फ़ौजुनि सां गोरीला वेड़ कई ऐं हुर फोर्स वरी अंग्रेज़नि खे टोटा चॿाए छॾिया। वतन या कफ़न, आज़ादी या मौत जो नारो हणण खां पहिरियां बि हुर फोर्स जे बाग़ी सरगर्मियुनि सबबि अंग्रेज़ सरकार परेशान हुई, जंहिं करे सूर्य बादशाह खे क़त्ल जे कूड़े केस में गिरफ़्तार कयो। उन वक़्तु पाकिस्तान जो बानी मोहम्मद अली जिन्ना संदसि वकील हो। उन बावजूदु अंग्रेज़नि पीर पागारे खे 10 वरह क़ैद जी सज़ा ॿुधाई ऐं खेसि मार्च 1930 ईस्वी में बम्बई खां 325 किलोमीटर परे रत्नागिरी जी जेल में क़ैद कयो वियो। सूर्य बादशाह ते ॿिया बि केतिरा ई कूड़ा केस दाख़िल कया विया। खेसि राजशाही, ढाका ऐं ॿियनि जेलुनि में बि रखियो वेंदो हो। 6 सालनि ताईं जेल में रहण बाद 1936 ईस्वी में 27 वरनि जे सबक़तुल्लाह शाह खे नागपुर जेल मां आज़ादी मिली, जंहिंखां पोइ हिकु भेरो ॿीहर हुर तहरीक में साहु पइजी वियो। ॿीं जंग अज़ीम दौरान रेडियो ते ख़बरूं आयूं त हिटलर जी फ़ौज बरतानिया ते हमिलो करे लंडन शहर में तबाही मचाए छॾी, जंहिंखां पोइ सूर्य बादशाह पंहिंजे हुरनि खे चयो त हितां अंग्रेज़नि जो निकिरणु अणटर थी चुको आहे ऐं जल्द क़ौम खे आज़ादी मिलंदी। इन दौर में अंग्रेज़ सरकार तरफ़ां हर फ़साद जो ज़िम्मेवार हुरनि खे ॼाणायो वेंदो हो। बिना कंहिं सबूत जे उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो हो, जॾहिं त आज़ादी जी बाहि ॿरी चुकी हुई। 1941 ईस्वीअ में सूर्य बादशाह खे कराचीअ में नज़रबंदि कयो वियो, जेका ॻाल्हि अंग्रेज़नि खे महांगी पइजी वई ऐं हुरनि कारवायूं तेज़ करे छॾियूं।
इन ई दौरान गड़ंग बंगले जो घेराव करे उन ते बम वसाया विया। पीर ॻोठ में पीर पागारे जी हवेली ऐं ॻोठ खे तबाह कयो वियो। उन्हनि ई ॾींहनि में सूरे बादशाह खे गिरफ़्तार करे सिंध में मार्शल लॉ लागू कई वई। मार्शल लॉ डिक्लेयर थियण खां अॻु हिकु ॻुझे इजलास में हुर एक्ट पास थियो, जंहिं मूजिबि हुर सॾाइण वॾो ॾोह हो। सूरे बादशाह ते सेंट्रल जेल हैदराबाद में केस हलायो वियो। अंग्रेज़ सरकार सबगतुल्ला शाह खे आछ कई त खेसि सखर खां नवाब शाह ताईं पूरी रियासत ॾियण लाइ तयारु आहिनि, जंहिं ते सूरे बादशाह जवाबु ॾिनो, जॾहिं अवीं मूं सां सौदेबाज़ी जी ॻाल्हि कंदा आहियो त महसूसु थींदो आहे ॼण मूं मां हुसैनियत ख़ारिज थी रही आहे। समूरियूं आछूं रद्द करण खां पोइ सूरे बादशाह ते बग़ावत जो केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त मोहम्मद अली जिन्ना संदसि वकील मुक़ररु थियो हो। पर पाकिस्तानियुनि जो क़ाइद आज़म इहो चई वकालत तां हथु खणी वियो त अंग्रेज़ कंहिं बि सूरत में खेसि सज़ा ॾींदा, इन ई करे हू फ़क़ीरनि सां माज़रत करे थो। अंग्रेज़ सरकार सूरे बादशाह खे केतिरा ई भेरा पैगाम मोकिलिया त हू माफ़ी वठे त फाहीअ जी सज़ा खां बची सघे थो, पर पीर पागारे इनकार करे छॾियो ऐं जवाबु ॾिनो त शहादत ताज आहे, उनखे अॻिते वधी पाइणु संदुन इबादत आहे। हिन रुॻो आज़ादी घुरी आहे ऐं इहो को ॾोह न आहे। हू ज़ालिम खां माफ़ी वठण जो तसवुर बि नथा करे सघनि, हू रुॻो अलाह खां ई गुनाहनि जी माफ़ी घुरंदा आहिनि। उन दौर में साईं GM सैयद बि सूरे बादशाह वटि वियो ऐं चयाईं त हू पाकिस्तान ठाहे रहिया आहिनि, जंहिं में संदसि हिमायत घुरिजे, जंहिं ते सिंध जे सपूत सबगतुल्ला शाह राशिदी वराणियो त हू ग़ुलामनि जी ग़ुलामी क़बूलण बदिरां मौत क़बूल कंदो। 20 मार्च जो ॾींहुं हुर तहरीक जे सरवाण पीर सबगतुल्ला शाह राशिदी जी बहादुरीअ जूं सारूणियूं ताज़ियूं करे छॾींदो आहे। हिन 1943 ईस्वी में रुॻो 35 वरनि जी ॼमार में फाहीअ खे गले जो हार बणायो, पर सिंध जी आज़ादी ऐं आजिबे वारे उसूल तां हथु खणण खां इनकार करे छॾियो। सिंध जे तारीख़दान अता मोहम्मद भंभरे जो चवणु आहे त जॾहिं 1914 जी पहिरीं महाभारी वेढ़ ख़तमु थी त अंग्रेज़ सम्झो त हिंदुस्तान ते वधीक कब्ज़ो क़ाइमु न रखी सघंदा ऐं उन ई ज़माने में इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे इहो महसूसु कयो वियो त ओभर सां वापारी लाॻापा क़ाइमु रखण लाइ रूस खे गरम पाणियुनि वटि रोकियो वञे। जॾहिं त 1920 ईस्वीअ में ई हिंदुस्तान खे आज़ादी ॾियण जो फ़ैसिलो थी चुको हो, पर अंग्रेज़नि जो इरादो हिंदुस्तान खे 2 टुकड़नि में विरहाइणो हो ऐं उन ई करे आज़ादीअ में देरि थी। हिन जो मक़सदु हो त अहिड़ो कुझु कयो वञे जो हिंदुस्तान जो हिकु टुकड़ो भली आज़ादु हुजे, पर ॿियो टुकड़ो रूस खे पोइते धिकण लाइ इस्तेमालु करे सघनि। ॿी महाभारी वेढ़ 1939 ईस्वी में शुरू थी, उन में बर्तानिया शरीक न पे थी सघियो। बालफोर जे अहदनामे मूजिबि बर्तानिया यहूदियुनि खां पैसा वरिता ऐं बैतुल मुक़दस उन्हनि जे हवाले करण जो वाइदो कयो हो। 1943 ईस्वी वारे ज़माने में जॾहिं बर्तानिया जूं इतिहादी फ़ौजूं मिस्र में मौजूदु हुयूं, हितां वरी मुमताज़ अहमद दौलताना खे घुरायो वियो त अची नए मुल्क बाबति ॻाल्हियूं करे। 1938 ईस्वीअ जे अक्टूबर महीने में कराची में कॉन्फ्रेंस थी, जेका साईं GM सैयद कोठाई हुई, जंहिं में पहिरियों भेरो करारदाद पाकिस्तान पास थी। इहा ई करारदाद 1940 ईस्वी में लाहौर में पास थी। 1943 ईस्वी में पाकिस्तान रेज़ोल्यूशन पास थियो। अता मोहम्मद भंभरे चयो त हुर तहरीक जेकॾहिं पाकिस्तान जी आज़ादीअ लाइ हुई त पोइ सूरे बादशाह खे छो शहीद कयो वियो। नज़र ईअं थो अचे त उहा तहरीक सिर्फ़ु सिंध जी आज़ादीअ लाइ हुई। सूरे बादशाह जी शहादत बैदि संदसि मढ़ बि गुम कयो वियो। सिंध जी तारीख़ जे पारखू अता मोहम्मद भंभरे जो चवणु आहे त सूरे बादशाह जो सेंट्रल जेल हैदराबाद मां रिकॉर्ड गुम थियण जो मतिलबु इहो थी सघे थो त मौजूदा सियासी धड़े सां लाॻापियल माण्हुनि जो बि सूरे बादशाह जी फाहीअ में हथु हुजे। 2017 ईस्वी में ब्रिटिश गवर्नमेंट पंहिंजूं कुझु पुराणियूं रिपोर्टूं पब्लिक कयूं, जिन में ॼाणायो वियो त सेंट्रल जेल हैदराबाद में फाहीअ चाढ़े शहीद कयल सूरे बादशाह खे अस्तोला ॿेट ते मिटीअ मां हवाले कयो वियो हो। अस्तोला बलोचिस्तान जे सामूंडी शहर पसनीअ खां 6 कलाकनि जे पंध ते हिकु नंढे बयाबान वारे टकरीअ ते आबाद ॿेट आहे, जिते हिकु मस्जिद बि आहे। उन जे भरिसां हिकु गुमनाम क़बर आहे, जंहिंखे पीर सबगतुल्ला शाह राशिदी सूरे बादशाह जी क़बर ॼाणायो वियो आहे। सूरे बादशाह जी शहादत खां पोइ अंग्रेज़ सरकार संदसि ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे ऐं 2 पुटनि सैयद सिकंदर शाह, जंहिंखे शाह मर्दान शाह चयो वञे थो, ऐं सैयद नादिर शाह खे बर्तानिया खणी विया। जॾहिं त पाकिस्तान ठहण खां पोइ अलामा शबीर अहमद उस्मानी समेत ॿियनि केतिरनि ई अहम अॻवाननि पारां ध्यानु छिकाइण बैदि पीर पागारे जी गादी बहाल कई वई। तारीख़ में इहो बि अचे थो त हुरनि जूं कारवायूं जारी रहण करे अंग्रेज़ साम्राज पंहिंजे मक़सदनि जी हासिलात में रुकावट महसूसु कई, जंहिं करे पीर पागारे खे वापसि मोकिले हुरनि खे थधो करण जी कोशिशि कई वई। पाकिस्तान जी पहिरीं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान जे दौर में सूरे बादशाह जे 2 पुटनि खे सिंध वापसि आंदो वियो ऐं हुर मुजाहिदनि खे पाक फ़ौज में शामिल करण जो मुआहिदो थियो। पीर सैयद मर्दान शाह खे 7हीं पीर पागारे तौरु चूंडियो वियो। अॻिते हली पीर मर्दान शाह पाकिस्तान जी सियासत में अहम किरदारु अदा कयो। हिन वक़्तु राशिदी गादीअ जो 8हों पागारो पीर सबगतुल्ला शाह राशिदी
हुरनि जो रूहानी पेशवा आहे ऐं सियासी जमायत फ़े-लीग जो सरबराह बि आहे जेका पाकिस्तान जी हिमायत जी पाबंद आहे ऐं हर इलेक्शन में कुझु सीटुनि तां असेंबली में ईंदी आहे।